सोसाइटी जे हर तबके खे पूरी आज़ादी हुअणु खपे, चाहे औरतूं हुजनि मिनारिटी हुजे, टोटल सिविल सोसाइटी उनजो एहतराम करणु खपे। उन ते कंहिं क़िस्म जो तशदुद न हुअणु खपे ऐं हर माण्हू जो राइट आहे जमहूरियत में त उहो पंहिंजो आवाज़ बुलंद करे सघे। सो टंडो मस्ती में इहो थियो। टंडो मस्ती पहिरियों दफ़ो तालके कोटजी में आयो। हिन दफ़े 2024 जे इलेक्शन में मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो मां पहिरियों उनजे ख़ानदान वटि वियुमि। उते असांजो उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं, जेके बि उनजा ख़दशात हुया। असांजो कमु हुयो पहिरियों होम मिनिस्टर खे ऐं IG साहब खे इंफॉर्म कनि। जीअं हिते असेंबली हली त IG साहब ऐं होम मिनिस्टर साहब असांजी जेकी मीटिंग हुन में असांखां पुछो। असां चयोसीं त ही इशूज़ आहिनि, जेके मेन कल्प्रेट हुआ उहो बिहाइंड द बार्स आहिनि। हिते मूं दुआ बि घुराई हुई असेंबली जे फ्लोर में जॾहिं असांजे मंडे ते सेशन हुयो। वरी असांजा MQM वारा दोस्त हुआ, उन्हनि खे असां चयोसीं तव्हां हिनखे थोरो हाईलाइट कयो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभई पाण में असां बि हाईलाइट कयो, असांजो फ़र्ज़ु आहे। सभई पार्टी जॾहिं मुतहद हूंदियूं अहिड़ो इशू आहे, पूरे सिंध जो इशू आहे, टंडो मस्ती जो न आहे। ॿिया बि तव्हां लगारी साहिबा जो इशू ॾिसो, किथे मीरपुर पास में आहे, किथे मटियारी में कुझु अनरिपोर्टेड बि हूंदा आहिनि इलाही केसिस, जेके पुलिस खे माण्हू न ॿुधाईंदा आहिनि, उनजी फैमिलीज़ न ॿुधाईंदा आहिनि। मतां ऑनर्ड किलिंग जो मतिलबु इहो आहे त मतां असांखे का फैमिली खे कोई इशू थिए, फ्यूचर में कोई रिश्तो न थिए, इहे ॻाल्हियूं काफ़ी थींदियूं आहिनि। असांजो त ॾिसो हिते हिन में असां वटि लॉज़ बि आहिनि। मसइलो हमेशह हूंदो आहे इम्प्लीमेंटेशन ऐं एग्ज़ीक्यूशन जी। जेकी असांजी हिनमहिल होम मिनिस्टर पार्लियामेंट्री अफेयर्स जो मिनिस्टर बि आहे, उन्हनि सां असांजी ॻाल्हि थी त हुन असांखे यकीन ॾियाराई आहे त विदिन 3-4 सिटिंग्स में असां इहो इशू रेज़ कंदासीं असेंबली फ्लोर। मुंहिंजे ख़्याल में हींअर 2 ॾींहं पहिरीं बि शायदि हिन ते इहा ॻाल्हि थी आहे त कारोकारी ते जेको आहे सो कानून जेके आहिनि से ठहियल बि आहिनि, ईअं कोन्हे त कोन ठहियल आहिनि, उन्हनि ते इम्प्लीमेंट बि थिए पियो। ऐं असां वटि छो जो एज़ ए लेडी एज़ ए वुमेन जेको आहे सो असां ते बि हिकिड़ी ज़िम्मेदारी थिए थी। ऐं मां सम्झां थी त असां वटि जेके फ़ैसिला थियनि था उहे कारोकारी जा जेके फ़ैसिला थियनि था उहे जेके क़बाइली तक़रीबन जेके इलाइक़ा आहिनि, जेके तव्हां हींअर विच में बि 2 टे केस थिया हुआ, उन्हनि में इहे वधीक थियनि था। उहे जेके बलूचिस्तान जे पासे आहिनि, पंजाब वारी साइड ते आहिनि, सिंध में बि कुझु केस थिया आहिनि ऐं थियनि बि पिया। उन्हनि ते बिल्कुलु कानून ठहियल आहे, कानून साज़ी बि थी आहे ऐं उन्हनि ते असां आवाज़ बि खणूं पिया। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े आहे त जेको आहे सो औरतुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उन ते कानून साज़ी कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वो वाहिद पार्टी है इस मुल्क की कि जिसने हमेशा औरत को बाइख्तियार बनाया है। इसकी जिंदा मिसाल तो थी हमारी और आपकी, हम सब की वुमेन लीडर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा थी। उनका ताल्लुक भी पाकिस्तान पीपल्स पार्टी से था और पाकिस्तान पीपल्स पार्टी की वो रहनुमा थी और वो एक इस्लामिक मुल्क की पहली वज़ीर आज़म खातून भी बनी। तो मैं समझती हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने तो हमेशा ख़वातीन को जो है वो सपोर्ट किया है। और अगर आप औरत राइट मार्च वालों की बात करते हैं तो मैं समझती हूँ उस दिन जो भी हुआ उसका नोटिस लिया था चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ने। और कल उनकी मुर्तज़ा वहाब से और होम मिनिस्टर साहब से मुलाकात भी हुई है। और जाहिर सी बात है उनका राइट है, ये पीसफुल दे कैन प्रोटेस्ट, पीसफुल कर सकते हैं वो। तो मैं समझती हूँ उनकी मीटिंग हो चुकी है।